अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार साण करे आऊं अवां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। हाणे शामिल करियूं था नामियारे लेखक ऐं कोमप्रस्त अॻवान नवाज़ खान ज़ौर जो लिखियल मज़मून जंहिंजो उनवान आहे छा पंजाब खे कोए सलेमान में डेम न ठाहिण जो हक़ आहे। इहा का हिकु ॾींहं जी कहाणी कान्हे पर ज़रे घटि पोड़नि ॿिनि सदियुनि जो दास्तान आहे। 19वीं सदी जे विचधारे शुरू थियल उहो दास्तान वॾो डेघाड़ो वठी वियो आहे ऐं जीअं पोइ तीअं वधीक ख़तरनाक मरहलनि में दाख़िल थी रहियो आहे। उहो सिंधुअ नदी ते पंजाब जे कब्ज़े जो दास्तान आहे पर रुॻे अकेली सिंधुअ नदीअ ते न, पंजाब पाणी जे हर फुड़े खे पंहिंजे कब्ज़े में आणणु घुरे थो। उन कब्ज़े खे मुकमिल ऐं मुस्तहकम करण लाइ रोज़ नवां 68 नयूं मनसूबे बंदियूं ऐं साज़िशूं सटिजी रहियूं आहिनि। छिरकाईंदड़ ख़बर मोहबतनि जे आलमी ॾींहुं 14 फेबरवरी जे अख़बारनि में हिकिड़ी निढड़ी ख़बर शाया थी आहे। उहा हिकु कालमी ख़बर आहे। ख़बर पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बोज़ार जे नाले सां शाया थी आहे। साहिब मौसूअ फरमाए थो कोए सलेमान में मरहलेवार 4 इंटरमीडिएट डैम ठाहिया वेंदा जेके देरे गाज़ी खान ऐं राजनपुर जे क़बाइली इलाइक़नि में ठहंदा। जून महीने में पहिरें डैम जी अॾावत लाइ पायलट मनसूबो शुरू कयो वेंदो। हाथी मोड़, जलेबी मोड़, खर मनरो ऐं थलांग में बि आबी ज़ख़ीरा ठाहिबा। नेस्पाक सां 14 डैमनि जी फिज़िबिलिटी स्टडी लाइ मुआइदो कयो वियो आहे। स्टडी रिपोर्ट लाइ 1 अरब 25 करोड़नि जा फंड मुहैया कया विया आहिनि। असल में इहा तमामु ख़तरनाक छिरकाईंदड़ ख़बर आहे छाकाणि जो कोए सलेमान सिंधु नदी जे थाल जो हिकिड़ो निहायत अहम इलाइक़ो आहे जितां सावणी जी मुंद में पाणी जबलनि त लही अची सिंधु जे मर्कज़ी वहकिरे में किरंदो आहे। साॻियो पुराणो रिंगघट कोए सलेमान जे पाणीनि ते 14 डैम ठाहिण लाइ इहो साॻियो पुराणो रिंगघट वरजायो पियो वञे त पाणी ज़ियान थी रहियो आहे। पंजाब जूं इख़्तियारियूं चवनि थियूं त सियारे ऐं ऊन्हारे जे बरसातनि जो पाणी ज़ाया थी वञे थो, तंहिं करे उनखे बचाइण लाइ डैमनि जी अॾावत ज़रूरी आहे। पंजाब जा हुक्मरान जबरन तां वही ईंदड़ मींहं जे पाणी जे दरियानि में वञण खे ज़ियान सम्झनि था, तंहिं करे उन पाणी खे डैमनि में रोके ज़रूरी मक़सदनि लाइ इस्तेमालु करणु घुरनि था। उन करे केर बि उन ग़लति फ़हमी जो शिकार न थियणु घुरिजे त को उन पाणी खे गॾु करे वक़्ति ज़रूरत दरिया में वहायो वेंदो। पंजाब ॿाहिरां उहो पाणी खणी वेंदो पर जो फ़र्ज़ु कजे त उहो पाणी खोट वारे वक़्त में सिंधु दरिया में छॾियो वेंदो त बि उनजो उहो मतिलबु न हूंदो त उहो पाणी सिंध जे कमु ईंदो, छाकाणि जो सिंधु दरिया ते पंजाब अंदरि जेके बेराज ऐं लिंक कैनाल ठाहिया विया आहिनि उन्हनि वसीले हिन पाणी जी खणत थींदी ऐं उहो पाणी पंजाब जे ज़रूरत वारनि इलाइक़नि ताईं पुॼायो वेंदो। अहम ॻाल्हि हीअ बि आहे त उहे विचोला या निंढा डैम पंजाब सरकार जे इख़्तियार हेठि हूंदा, तंहिं करे उन्हनि में गॾु कयल पाणी विर्छ हेठि ई न आंदो वेंदो। उन पाणी ते सॼो इख़्तियार दावा ऐं मालिकी पंजाब जी हूंदी, उन करे जो उहे डैम पंजाब सरकार जा ठहिरायल हूंदा जॾहिं त उन्हनि डैमनि में गॾु कयल पाणी सिंध जो हूंदो। उहो सिंधु नदी जे थाल जो पाणी आहे जेको पाणी फॿाइण जे लाइ वॾी हरफ़त बाज़ी खां कमु वरितो पियो वञे। छा निंढा डैम नुक़सानकार न आहिनि? हक़ीक़त में निंढा डैम पिणु ओतिरा ई नुक़सानकार आहिनि जेतिरा वॾा डैम। फ़र्क़ु बस रुॻो इहो आहे त वॾनि डैमनि जे नुक़सान जो दाइरो अथाह हूंदो आहे ऐं ज़ाहिर ज़हूर पियो ॾिसबो आहे, जॾहिं त निंढनि डैमनि जे नुक़साननि ॾांहुं माण्हू जो ध्यानु घटि वेंदो आहे। पर निंढा डैम बि नुक़सानकार ई आहिनि। उहे सभ खां पहिरीं पुछड़ वारनि उन सॼे इलाइक़े खे मुतासिर कंदा आहिनि जिन में डैम ठहण खां अॻु पाणी पुॼंदो आहे। इख़्तियारियूं अक्सर करे उन पाणी खे संस असल इलाइक़नि खां मोड़े मनपसंदि पासनि ॾांहुं वहाइणु घुरंदियूं आहिनि, जंहिंसां हिकु पासे खे कंहिं हद ताईं लाभ त ॿिए पासे खे निसोरो नुक़सानु रसंदो आहे। निंढा डैम बि दरियाई वहकिरे ते नाकारी असर विझंदा आहिनि, छाकाणि जो निंढा डैम जंहिं पाणी खे रोकण लाइ ठाहिया वेंदा आहिनि उहो पाणी घणो करे नयनि वसीले वहंदो आहे, कंहिं न कंहिं वॾे दरियाई ढंढ में वञी छोड़ कंदो आहे। उहो पाणी रोकजण सां दरियाई वहकिरे में घटिताई ईंदी आहे या वरी उन पाणी सां लाॻापियल ढंढूं सोकड़े
ऐं खाराण जे वर चढ़ण लॻंदियूं आहिनि। मिठो पाणी न अचण सबबि बीठल पाणी ॿाड़ो थियण लॻंदो आहे, जंहिंसां आबी जीवत पखी पखण वण टिण ऐं गंदगाह वग़ैरह मुतासिर थियण लॻंदा आहिनि। गॾो गॾु उन्हनि ढंढनि ते गुज़ारो कंदड़ माण्हुनि खे बि पीअण जे ताज़े पाणी ऐं रोज़गार जे ज़रियनि खां महरूम थियणो पइजी वेंदो आहे। कोहे सलेमान ही ऊचो ऐं उतां जबल हिंदूकश पहाड़ी सिलसिले जी तोसी आहे। कोहे सलेमान हिन ख़िते में पख्तूनख्वा, बलूचिस्तान ऐं पंजाब जे हदनि में अचे थो ऐं वधंदो अची सिंध जे खीरथर जबल सां कुल्हे गस करे थो। हिन जे वॾे में वॾी चोटी कोयटा जे वेझो ज़रगून घार आहे, जंहिंजी बुलंदी 11,739 फुट आहे। हिन जी ॿीं वॾी चोटी तख़्त सलेमान आहे, जंहिंजी ऊचाई 11,440 फुट ॿुधाई वञे थी, जेका देर इस्माइल ख़ान जे वेझो आहे। हिन पहाड़ जी वॾाई, बुलंदी ऐं हुस्नाकी जो ज़िक्र इब्न बतूता पिणु कयो आहे। कोहे सलेमान जे ॾखण ओभर वारे ओरहें भर जे मैदानी पटनि खे सिंधू माथिरी वारो इलाइक़ो सॾियो वेंदो आहे, जितां बरसातनि जे ॾींहंनि में पाणी वही अची सिंधू दरिया में किरंदो आहे। हूं त उन पाणी जो मिक़दारु मींहं पवण ते आधारक आहे, तंहिं करे उहो घटिजंदो वधंदो रहंदो आहे, पर हिकु अंदाज़े मूजिबि मजमूई तौरु उन पाणी जो मिक़दारु सालियानो 1 खां 1.5 लख क्यूसिकनि ताईं हूंदो आहे। साल 2010 वारी ॿोॾि जो मुखिया सबबु पिणु हिन पहाड़ ताईं ईंदड़ पाणी हो। उन ॾस में सिंध जो हिकु आबपाशी माहिर लिखे थो त साल 2010 में कोहे सलेमान मां 2 खां 3 लख क्यूसिक पाणी दरिया में आयो। हवालो मोहम्मद इदरीस राजपूत, वाक़ाकरण मूवस किताब, सुफ़ो नंबर 275। हाणे जॾहिं उहो सॼो पाणी 14 डेमनि में गॾु कयो वेंदो त उनजो सॼो नुक़सानु सिंधू दरिया खे पवंदो। नदियूं पंहिंजनि भरतू वहिकरनि जे आधार ते मस्ती कंदियूं आहिनि। जॾहिं कंहिं दरिया या नदी जा भरतू वहिकरा, नदियूं, नालियूं, नयूं, ढोरा ऐं वायूं रोकियूं वेंदियूं त ज़ाहिर आहे त उन जे मुख वहिकरे ते उनजो निहायत ख़राबु असरु पवंदो। दरियाउनि लाइ भरतू वहिकरा रत जे नालियुनि जीअं हूंदा आहिनि। जेकॾहिं कंहिं जिस्म जे रत जूं नालियूं सुकी या सुकड़जी वञनि त हूंदो जिस्म ॻरण ऐं मरण लॻंदो। दरियाउनि सां बि ईअं ई थिए थो। जॾहिं उन जा फितरी वहिकरा ऐं भरतू ज़रिया डेमन वसीले रोकिया, पाबंद कया ऐं फुरिया वेंदा आहिनि, तॾहिं दरिया मरण लॻंदा आहिनि। कोहे सलेमान जे पाणी ते पंजाब पारां डेमन ठाहिण सां सिंधू नदी ते निहायत हानिकार असर पवंदा ऐं उहा वधीक सोकड़े जे वर चढ़ी वेंदी। छा पंजाब खे उहो इख़्तियार आहे? आइन जे रोह खां पंजाब त छा वफ़ाक़ी हुकूमत खे बि अहिड़ो इख़्तियार न आहे त उहो सिंधू नदी जा वहिकरा रोके। पाकिस्तान जे आइन जे आर्टिकल 155 तहत पाणी जो शोबो गॾियल मुफ़ादनि जी काउंसिल जो आहे। गॾियल मुफ़ादनि जी काउंसिल CCI पाणी जे रिथाउनि जे बारे में ग़ौर वीचार या रथाबंदी करे सघे थी, पर हिते थी ईअं रहियो आहे त पाणी ऐं बिजली जे हवाले सां फ़ैसिला CCI खां ॿाहिरि थी रहिया आहिनि। हिन सिलसिले में वफ़ाक़ी हुकूमत मुसलसल आइन जी भंजकड़ी कंदे गैर आइनी फ़ैसिला करे रही आहे। उन करे दिया मीर भाषा डैम हुजे या ॿियनि डैमनि जा फ़ैसिला हुजनि, समूरा फ़ैसिला गैर आइनी, रद्द ऐं बातिल आहिनि। अहिड़े ई नमूने सां पंजाब सरकार पारां कोहे सलेमान जे पाणीनि ते डेमन ठाहिण वारो ही फ़ैसिलो पिणु गैर आइनी आहे। हिकु पासे उहो फ़ैसिलो सिंध जे मुफ़ादनि जे ख़िलाफ़ आहे त ॿिए पासे उन फ़ैसिले सां सिंधू नदी जे फितरी वहिकरे ते भयानक ऐं हानिकार असरु पवंदो। पंजाब हुकूमत जिन 14 डेमन ठाहिण जी ॻाल्हि करे रही आहे, तिन जे बारे में इहो ॿुधाइण में माठ आहे त उन्हनि निढनि डेमन जे बर वेकर छा हूंदी ऐं उन्हनि में केतिरो पाणी ज़ख़ीरो करण जी गुंजाइश हूंदी। उन जी माना त उहे एॾा डैम ज़रूरु हूंदा जेके उन पाणी खे रोके सघनि, जंहिंजो सिधो मतिलबु इहो आहे त जीअं पंजनद खां हेठि सिंधू नदी में 5 दरियाउनि जो पाणी नथो छॾियो वञे, ईअं हाणे कोहे सुलेमान मां पिणु पाणी जो फुड़ो बि सिंधू दरिया में अचणु न ॾिनो वेंदो। हीअ दरिया दुश्मन फ़ैसिलो आहे। हीअ सिंधू नदी जे वजूद ते ज़बरो वार आहे, जंहिंखां पंजाब खे रोकणो पवंदो। सिंध हुकूमत खे हिन ॾस में पंहिंजो असराइतो किरदारु अदा करण लाइ तहतो अॻिते वधणु घुरिजे। हीअ असीं वञी ख़िदमत में पेश करे रहियासीं नामियारे क़ौमपरस्त अॻवान लेखक नवाज़ ख़ान ज़ंवर जो लिखियल मज़मून, जंहिंजो उनवान हो छा पंजाब खे कोहे सलेमान में डेमू ठाहिण जो हक़ आहे। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार।
सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।